सांगड़ पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर में भर्ती कोर्स बेच नंबर 2024 जे 180 ही पासिंग आउट परेड ऐं लोअर स्कूल कोर्स बेच नंबर 2024 जे ग्रेजुएशन तकरीब मुनक़द कई वई। पुलिस ट्रेनिंग कॉलेज जे प्रिंसिपल ज़ाहिदा परवीन PSP पारां मेहमान ख़ास तनवीर हुसैन तुनियो PSP सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस ज़िलो शहीद बेनज़ीराबाद जो आदरबा कयो। पासिंग आउट परेड जे तकरीब तिलावत कुरान पाक सां शुरू कई वई। मौजूद दस्ते जर्नल सलामी पेश कई ऐं ख़ासि महिमान परेड जो मुआइनो कयो। मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ भर्ती थियल एहलकारनि खे इनाम ॾिना। पास आउट तकरीब खे ख़िताब कंदे ख़ासि महिमान ऐं पुलिस कॉलेज शहदादपुर जे प्रिंसिपल चयो त पुलिस जो कमु अमन अमान क़ाइमु करणु आहे। सिंध पुलिस दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं सूबे में अमन अमान खे क़ाइमु रखण लाइ वॾी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे उमेद आहे त अवां बि फील्ड में वञी ईमानदारी ऐं महिनत सां पंहिंजे क़सम मूजिबि अमन अमान क़ाइमु रखण ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॾिनल तरबियत सां अवाम खे फ़ाइदो ॾींदो। बाद में भर्ती थियल एहलकारनि हलफ़ खयो ऐं मार्च पास्ट सां तकरीब जो इख़्तिताम थियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।